टाउ मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि पारां हॉस्टल खाली कराइण खिलाफ़ टाउ यूनिवर्सिटी आॾो एहतिजाज कयो पियो वञे। असां हिते मौजूद शागिर्दनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जे असां लाइ मसइलो कयो आहे सिंध हुकूमत असांजी ॻाल्हियुनि खे ॿुधण लाइ तयारु कान आहिनि। हू शागिर्दनि जेके रोड ते शागिर्द बीठा आहिनि पंहिंजी तालीम खे रिस्क ते आणे पंहिंजे एग्ज़ाम्स खे रिस्क ते आणे उन्हनि खे ॿुधण लाइ तयारु कोन्हनि। असां का वॾी फरमाइश नथा कयूं। असांखे पंहिंजो हॉस्टल वापसि ॾिनो वञे। असां जूं 3 बिल्डिंग्स हुयूं जंहिंमां असांखे 20 रूम्स ॾिना विया, जस्ट 20 रूम्स। उहे रूम्स बि हाणे असांखां खसिया वञनि था। इहा असां सिंध हुकूमत जी नाअहली, इहा असां एडमिन जी नाअहली बर्दाश्त न कंदासीं। मजबूरी तौर अॼु असांखे इन पेंडेमिक सिचुएशन में बि टाउ यूनिवर्सिटी ॿाहिरां असांखे एहतियात करिणो पियो आहे। अगरि हिननि असांजी हिते न ॿुधी त असां इहो एहतियात दारो वधाईंदे असां प्रेस क्लब ताईं वेंदासीं। अगरि उते बि न ॿुधी त असां CM हाउस ताईं वेंदासीं। असां बस न कंदासीं। हे तव्हांजा मुस्तक़बिल जा डॉक्टर्स आहिनि हिते जेके तव्हांजी कम्युनिटी खे सर्व कंदा, तव्हांजे सिंध खे पूरे पाकिस्तान खे सर्व कंदा। तव्हां उन्हनि खे कढी उन्हनि जी तालीम छो था कयो। हिननि सभिनी छोकिरनि जा पेपर्स हलनि था पिया। पेपर्स हलण जे दौरान बि हे पढ़नि नथा, हिते एहतिजाज था कनि। इन जो रीज़न इहो आहे त डाओ एडमिन असांखे हितां हॉस्टल मां कढे थी। हम लोग बहुत दूर दराज इलाकों से आते हैं यहाँ पर। हम लोग कोई फाटा से आया है, कोई थरपारकर से आया है। आप इस तरह एग्जाम्स के करीब साल के दौरान आप तलबा को दरबदर नहीं कर सकते और ये बिल्कुल नाइंसाफ़ी है और इसके खिलाफ हम खड़े रहेंगे जब तक इनको होश नहीं आता इंतजामिया। टाउ मेडिकल कॉलेज जा स्टूडेंट असां अॼु हिते सरापा एहतिजाज आहियूं। असां इन खां अॻु प्रेस क्लब ते बि एहतिजाज रिकॉर्ड करे चुका आहियूं, लेकिन उनजो को बि खड़तेल न निकितो। असीं अञा ताईं उन्हनि ई सूरनि जा शिकार आहियूं। असांखे पंहिंजी हॉस्टल मां कॾहिं बेघर कयो वियो आहे। असांजे हॉस्टल जी ॻाल्हि आहे, असांजे घर जी ॻाल्हि आहे। असांखे हॉस्टल मां कढियो वियो वञे। जेके 5 रूम ॾिना विया आहिनि, हिकु रूम में 5 ॼणा रहनि पिया, उन्हनि मां बि असांखे रूम कढिया वञनि पिया। छो इहो असां ज़ुल्म छो पियो कयो वञे। सकर खां अचूं था, खैरपुर खां अचूं था त उहो हिते अची किथे वेंदा, कहिड़े घर ॾे वेंदा। हिते न को घर असांजो न को माइट आहे। त महिरबानी करे असां इहा इल्तिजा कयूं था असांखे पंहिंजी हॉस्टल जी बिल्डिंग वापसि ॾिनी वञे ऐं असांखे जेको आहे शागिर्दनि खे पंहिंजो घर हिकिड़ो आहे उहो ॾिनो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कंदासीं त ख़ुदा रहा तव्हांजी सिंध में तव्हांजी पार्टी जी जेका आहे माना सिंध में हुकूमत आहे। तव्हां जेके डॉक्टरनि जे माना डॉक्टरनि जे हक़नि जे लाइ वॾियूं ॻाल्हियूं था कयो त ख़ुदा रहा असांजे हिन मसइले ते बि गौर कयो। गवर्नमेंट व सिंध जी हर शइ सिंध जे हथ में, पोइ बि असां सां नाइंसाफ़ी छो। असांखे मिलनि ई कुल 10 सीटूं, 20,000 छोकरनि मां 10 सीटूं। पोइ उन्हनि 10 सीटुनि लाइ बि हॉस्टल न हुजे त माण्हू वञे त वञे काॾे। सिंध जे वॾे ऐं कॉम्पिटिटिव इदारे डाओ यूनिवर्सिटी में जेके छोकिरा डिस्ट्रिक्ट ऐं डिवीज़न में 1st 2nd पोजीशन खणी करे सिलेक्ट थी करे हिते अचनि था ऐं उन्हनि जे लाइ हिन इदारे मां दरवाज़ा बंदि कया वञनि था। हिकु ग़रीब जो पुटु जॾहिं टॉप करे हिते अचे थो, वो हिते कराची जे 30-40 हज़ार रेंट भरण जी ज़रूरत नथो रखे। टाउ मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त जेसीं ताईं हॉस्टल खाली कराइण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वेंदो त उन्हनि जो एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइज, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।